अवासा खबर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। लाहौर में पीपी उम्मीदवार के तीर बदरा किटली जो निशान अलॉट पीपल्स पार्टी एहतजाज कयो आहे। खबर मां शेयर कयूं पिया। अहम खबर आहे। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त तीर बदरा को ॿियो निशान अलॉट करणु इलेक्शन खां अॻु धांधली जी शुरूआत आहे। पीपल्स पार्टी कंहिं बि क़िस्म जी अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। प्री पोल धांधली क़बूल न कंदी। अवां खे अपडेट कयूं पिया। अॻूणे सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे। अॻूणे सूबाई वज़ीर जो वधीक चवणु त इलेक्शन कमीशन फौरी मामले जो नोटिस वठे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। लाहौर मां अवां खे अपडेट कयूं पिया। लाहौर में पीपी उम्मीदवार खे तीर बदिरां किटली जो निशान अलॉट कयो वियो आहे, जंहिं ते पीपल्स पार्टी एहतजाज कयो आहे। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त तीर बदिरां को ॿियो निशान अलॉट करणु इलेक्शन खां अॻु धांधली जी शुरूआत आहे। पीपल्स पार्टी कंहिं बि क़िस्म जी प्री पोल धांधली क़बूल न कंदी। इलेक्शन कमीशन फौरी मामले जो नोटिस वठे। अवासा खबर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। लाहौर में पीपी उम्मीदवार के तीर बदिरां किटली जो निशान अलॉट कयो वियो आहे। पीपल्स पार्टी एहतजाज कयो आहे। अॻूणे सूबाई वज़ीर जो चवणु आहे त तीर बदिरां को ॿियो निशान अलॉट करणु इलेक्शन खां अॻु धांधली जी शुरूआत आहे।